जेकबाबाद भरसा मौलादात थाने जी हद गड़ी खैरो रोड ज्वाड़ा वाह वट पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो, जंहिंमें शरीफ़ बुलेदी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां टीटी पिस्टल हथ करे वरितो आहे। ज़ख़्मी थियल जवाबदार शरीफ़ बुलेदी मथां 8 खां वधीक मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल थियल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जैकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुलु, जेकाबाद में मौलादात थाणे जी हद में उते जेको आहे त गड़ी खेरो लिंक रोड जाड़ावा वटि पुलिस ॾोहारनि जे विच में ॿिन्हिनि में जेको आहे मुबैना मुक़ाबले दौरान जेको आहे त हिकु जवाबदार आहे जंहिंमें मोहम्मद शरीफ़ बुलेदी जेको आहे उनखे ज़ख़्मी हालत में जेको आहे मौलादात पुलिस उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंमें गिरफ़्तार जवाबदार वटि जेको आहे त हिकु टीटी पिस्टल बि जेको आहे मौलादात पुलिस हथु करे वरितो आहे, जंहिंमें अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त गिरफ़्तार जेको जवाबदार आहे उन जे मथां जेके आहिनि त 8 खां वधीक जेके आहिनि त मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके आहिनि त केस दाख़िल थियल आहिनि। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।